अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भली कार ख़बर शामिल कंदासीं। नेपारजा खां नाज़न आलमाणी जी हाई स्कूल नेपारजा में उस्तादनि जी खोट, स्कूल जी बिल्डिंग जो कमु अध में रहियल, मिसकीन ॿारनि जी तइलीम तबाह। उन ते हेड मास्टर उस्ताद अली हैदर मरी मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असां वटि खोड़ सारा मसइला आहिनि। असांजे स्कूल में 950 ॿार दाख़िल आहिनि ऐं उस्ताद सिर्फ़ु 9 आहिनि ऐं स्कूल में फर्नीचर जी खोट आहे। स्कूल में स्वीपर हिकु न आहे ऐं असां वटि चौकीदार सिर्फ़ु हिकु आहे। स्कूल जी बिल्डिंग जो कमु सालनि खां अध में रहियल आहे। असां काफ़ी भेरा आला इख़्तियारनि खे आगाही ॾिनी आहे पर कंहिं बि ॻाल्हि ते ध्यानु नथो ॾिनो वञे। असां हिन मीडिया ज़रिए अपील था करियूं त नेपारजा स्कूल जी सार संभाल कई वञे जीअं मिसकीन ॿारड़ा तइलीम पिराए सघनि। ॿिए तरफ़ गर्ल्स हाई स्कूल जी बिल्डिंग 18 सालनि खां ठहियल आहे मगर उन में को बि उस्ताद नाहे। हिन वधीक चयो त न को फर्नीचर, बिल्कुलु हिकु वीरान जॻह आहे। उन ते ज़िले सदर ह्यूमन राइट्स लेडीज़ विंग ज़रीना मला, तइलीमी सदर माजिद अब्बासी, नेपारजा जनरल सेक्रेटरी सदर दीन कुरैशी, शहर जे मोअज़्ज़िज़ फयाज़ अली शाह ऐं गर्ल्स स्कूल जो शागिर्दयाणियुनि ॻाल्हाईंदे चयो त हितां जे मिसकीन न्याणियुनि जी तइलीम तबाह पई थिए। असां पीपुल्स पार्टी ऐं सिंध जे तइलीम वज़ीर सैयद सरदार अली शाह खे अपील था करियूं त महिरबानी करे असांजे हिन स्कूल खे उस्ताद ऐं फर्नीचर ॾिना वञनि जीअं ग़रीब न्याणियूं तइलीम पिराए सघनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।